अचो अचो डॉक्टर साहब अचो। उथी मथे पुट है ना मरीज। हाँ डॉक्टर इहो आहे। छा थियो अथई भला? डॉक्टर साहब रात जो मां ख्वाब में कुत्तन के गधन के क्रिकेट खेडंदे तो दिसां। ठीक है दवा लिखी तो जाए हिन के उहा रात जो मानी खाइण खां अॻु में खाई छॾिजांइ। पर उहा सुभाणे रात खावन डॉक्टर। सुभाणे रात छो? छो त अॼु रात उन्हनि जी फाइनल आहे उहा त ॾिसां न। बाबा सारो अची वियो शादी कॾहिं कराईंदे? पुट टमाटा सस्ता थियनि त कराईंदो मैं। बाबा तुंहिंजे टमाटनि जे आसरे मुंहिंजा धाणा ई निकिता था वञनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आई लव यू मुंहिंजी जान। सदक़ल्लाहुल अज़ीम। तो यार मुझे उधार पैसा था देना है यार। दींदे काडी विंडो तो बता तो कौन घुरिया तू तो इन विच में गला। ये चवा उनके बेवफा आओ शादी को पॉपी मुझे पैकेज कराई दिया मामा।